भाॼाई मूंखे उहे ॾींहं बि यादि आहिनि जॾहिं मां तुंहिंजे हुकुमनि ते हलंदी हुयसि ऐं तूं जॾहिं हिन घर में नई कुंवार थी आई हुईं। ॾींहं राति मां तुंहिंजी ख़िदमत कंदी हुयसि। भाॼाई भाॼाई चवंदे मुंहिंजी त ज़ुबान ई कोन थकबी, पर तूं बदिले में मूंखे छा ॾिनो? भाॼाई जॾहिं मूं पहिरीं शादी कई त तूं अदा जा कन भरे 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 मुंहिंजे मुड़ुस खे माराए छॾियो ऐं मूंखे वठी अची घर में विहारे छॾियव। जॾहिं मूं वज़ीर सां शादी करणु चाही त तव्हां उन खे बि माराए छॾियो। उन खां पोइ मूं पको पह करे छॾियो त जेसीं ताईं हिन घर खे तबाह न कंदसि न तेसीं ताईं मां सुकून सां हिकु मिंट बि न वेहंदसि। अॼु मां ॾाढी ख़ुशि आहियां भाॼाई। न अदा जा हुकुम ॿुधणा था पवनि ऐं न ई तुंहिंजो पिटको। भाॼाई ॾिस न सॼे घर में केॾी न ख़ामोशी आहे ऐं मूंखे बि इहा ई ख़ामोशी घुरिजे पई। तो मुंहिंजी ज़ुबान खे त ख़ामोश करे छॾियो आहे, पर हिन दिलि खे नथी ख़ामोश करे सघी। हिन दिलि जी हर धड़कन में हिकु आवाज़ारी आहे। हाकमज़ादी, उहो ॾींहुं ज़रूरु ईंदो जॾहिं तूं मुंहिंजे पेरनि में किरी पंहिंजी ज़िंदगी जी खिरियात घुरंदी। पोइ ही दिलि उन ॾींहुं ख़ामोश थींदी। बेशक मुंहिंजे रब मूंसां इंसाफ़ कयो आहे। हाकिमज़ादी, मुंहिंजो हिते तोखां सवा केर बि कोन्हे, इन करे तोखां हिकु सलाह वठणी आहे। लाला, तुंहिंजे करे मां मरी सघां थी, पर तोखे मां धोखो कोन ॾींदसि। कहिड़ी ॻाल्हि में तूं मुंहिंजी पियो आहीं? नवाब खान मूंसां ठाह करण थो चाहे, जॾहिं त बाबा जो कातिल बि हुआ। चाचा, मूं उहो आहे त अदा सिजावल जी दुश्मनी जे करे। बाक़ी नवाब खान जी तोसां त का दुश्मनी कोन हुई। उन जे करे मां तोखे इहो ई चवंदसि त तूं नवाब खान सां ठाह करे छॾ। जेकॾहिं तुंहिंजो नवाब खान सां ठाह थी वियो न त हिते अहिड़ो को बि नाहे जेको तो में हथ विझंदो। हा हाकिमज़ादी, मूं बि इहो ई सोचियो आहे। जेकॾहिं मूंखे हिते मज़बूत थियणो आहे न त पंहिंजे वॾे मां वॾे दुश्मन सां हथ मिलाए ठाह करे छॾियो। वॾनि दुश्मननि सां हथ मिलाए नंढनि दुश्मननि खे ख़तम करे तूं पंहिंजी पूरी ताक़त गॾु कर लाला। अदा वांगुरु पंहिंजो ईअं रोब जमाए छॾ जीअं ॻोठ में तुंहिंजे नाले खां माण्हू डिॼनि। ईअं ई कंदुसि हाकिमज़ादी। पहिरियां जेको असां खां वधीक ताक़तवर दुश्मन आहे, पोइ बाक़ी दुश्मननि खे ख़तम करे हिते पंहिंजो राज काइम कंदुसि। ही हाणे पाण खे सिजाल बणाइण थो चाहे, पर सिजावल जहिड़ा किस्मत सां पैदा थींदा आहिनि, जंहिंजे चेहरे में कुदरती रोब ऐं हिशमत हूंदी आहे। सिजावल बणजण जे चक्कर में पाण खे मराए वेंदो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।